अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। यू टर्न लेके कहता है कि यू टर्न लेना लीडर का निशानी है। हम कहते हैं मुनाफिकों का निशाना यू टर्न लेना होता है, झूठों का निशाना यू टर्न लेता होता है। लीडर का निशानी ये है कि आप शहादत से भी ना डरो, सजाए मौत का सजा कबूल करो, तख्तेदार पर चढ़ो, मगर अपना मौकफ से यू टर्न नहीं लेते। ये तो लीडर नहीं झूठा है, ये लीडर नहीं कठपुतली है। मुल्क की दिफा के लिए एक क़यादत की जरूरी होता है, एक कायद का जरूरत है, खिलाड़ी की नहीं। इमरान को कहते हैं कि तेरे पास 3 दिन है, कठपुतली 3 दिन, खुद इस्तीफा दो और चले जाए। हिम्मत है तो असेंबली तोड़ो, हमारा आमना सामना होगा, मुकाबला होगा। हम पहुंचे इस्लामाबाद, हम जमहूरी हमला करेंगे, हम कठपुतली को भगाएंगे, साफ और शफाफ इलेक्शंस करवाएंगे कि अवाम अपने नुमाइंदे मुंतखब करेंगे। पीपल्स पार्टी जो आवामी मार्च बिलावल भुट्टो ज़रदारी की अगवानी में इस्लामाबाद ॾांहुं रवां। पीपल्स पार्टी जो आवामी लॉन्ग मार्च पंजाब जे तक का लाहौर पहुतल। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नासिर बाग लाहौर में अवामी मार्च के खिताब कंदो। पीपी चेयरमैन जो ॿियो खिताब मुरीद के ऐं टियों खिताब शेरांवाला बाग में थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पीपीए जो अवामी मार्च वज़ीराबाद पहुंची रात तरसंदो। रुगो इमरान खान के हटाइण न पर हुकूमत के माइनस करण जे हक़ में आहियूं। मुस्लिम लीग नून जे अगवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त मौजूदा पार्लियामेंट ऐं सिलेक्टेड हुक्मरान अवाम के कुछ भी ॾेई नथा सघनि। मौजूदा हुकूमत अवाम जा मसला हल करण ऐं परॾेही पॉलिसी ठाहिण में नाकाम थी चुकी आहे। अपोज़िशन जी तहरीक कंहिं जे ख़िलाफ़ आहे। कुछ ॾींहनि में इहा ख़बर पइजी वेंदी। वज़ीर आज़म खिलाफ अदम एतमादी वारी रिथ ते अपोज़िशन मुत्तफ़िक़ आहे। पेशावर सान्हे में आपघाती बमबार जी कुछ सहूलतकारन के पुलिस गिरफ्तार करे वरतो। आपघाती बमबार जे जिस्मानी उज़वन ऐं फिंगर प्रिंट सां आपघाती बमबार जी सुञाणप भी थी वई। खैबर पख्तूनख्वा पुलिस वाक़े में मुलविस नेटवर्क जो पतो लगाइण जी दावा करे छॾी। पुलिस दहशतगर्द के आणण वारे रिक्शा ड्राइवर ताईं भी रसाई हासिल करे वरती। पुलिस मूजिब दहशतगर्द तरबियती याफ्ता हुओ। आपघात जा बमबार उज़वा फिंगर प्रिंट्स भी हासिल कया वया। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर महमूद खान पारां इमाम बारगाह जो दौरो शहीद जे वारसनि सां ताज़ियतूं कयूं। महमूद खान चयो आहे त जाबदारनि खे हर सूरत में संदन अंजाम ताईं पहुचायो वेंदो। इबादतगाहनि जे फुल प्रूफ सिक्योरिटी लाइ क़दम खंया पिया वञनि। हैदराबाद में पीटीआई
PTM सरबराह मौलाना फजल रहमान जो नवाज शरीफ खां पोइ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां राब्तो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रसाइण लाइ तारीख़ तय करण ते ॻाल्हियूं। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म फजल रहमान राब्ते दौरान अॻूणे सदर खां आसिफा जी सिहत बाबति पुछियो, जंहिं ते आसिफ अली ज़रदारी चयो त आसिफा भुट्टो ज़रदारी जी सिहत बहितर आहे। बेएतमादी रिथ में मुखालिफ धुर जा 15 खां वधीक मेंबर गायब थी वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक जी दावा। चवे थो अपोज़िशन केतिरियूं बि रैलियूं ऐं लॉन्ग मार्च करे पर असांखे परवाह नाहे। 3-4 ॾींहनि में अपोज़िशन जी कई मेंबरनि जी हिमायत हासिल करे वरिती आहे। बेएतमादी रिथ ते अपोज़िशन खे शर्मिंदगी खां सवाइ कुझु बि हासिल न थींदो। कराची में जवाबदारनि कपड़े जे वापारी खे टारगेट किलिंग जो निशानो बणाईंदे क़त्ल करे छॾियो। लियाकत कॉलोनी नंबर 10 वारे इलाक़े में इमरान हारून पंहिंजी घरवारीअ सां गॾु गाॾीअ ते वञी रहियो हो त मथस फायर कया विया। मथे में गोली लॻण सबबि इमरान हारून मारिजी वियो। मक़तूल खारा दर में कपड़े जो दुकान हलाईंदो हो। संदसि वारसनि जो चवणु आहे त मक़तूल जी कंहिं सां बि का बि दुश्मनी न हुई, न ई वरी कंहिं सां ॾेती लेती जो मसइलो हो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 7 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 37,661 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 755 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 2% रही। सॼे मुल्क में 821 मरीज़नि जी हालत वेनतीअ जोगी। यूक्रेन ऐं रूस में ॻाल्हियुनि जो ॿियों दौर। शहरनि खे निकरण लाइ राहदारियूं ॾियण ते इतफ़ाक़ कयो वियो। रूसी सदर पुतिन जो जर्मन चांसलर ओलाफ शोल्ज़ सां राब्तो। रूसी सदर जो चवणु आहे त हू यूक्रेन सां ॻाल्हि ॿोल लाइ तयारु आहिनि। उमेद आहे त कीव माक़ूल तामीरी मौक़िफ़ इख़्तियार कंदो। यूक्रेनी गादीअ वारे शहर कीव भरिसां ॻोठ ते रूसी बमबारी 6 ॼणा मारिजी विया। रूसी फ़ौज पारां यूक्रेन जे गादीअ जे शहर जो घेराव। रूसी फ़ौज मारपुल शहर ते ॿीहर हमला शुरू करे छॾिया। शहरी अख़्तियारनि जो चवणु आहे त बमबारी सबबि शहरनि खे ॿाहिरि कढण वारो सिलसिलो रोकियो वियो आहे। यूक्रेनी सदर पोलैंड जे सरहदी इलाइक़े ॾांहुं मुंतक़िल थी वियो। वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप में भारत पारां पाकिस्तान खिलाफ टॉस खटे बैटिंग जो फ़ैसिलो। भारतीय टीम पाकिस्तान खे 245 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो। भारतीय टीम मुक़रर 50 ओवरनि में 77 विकेटनि जे नुक़सान ते 244 रन्सूं ठाहियूं। भारतीय कप्तान श्रीमती मंधना 52, दीप्ति शर्मा 40, स्नेहा राणा 53 ऐं पूजा 67 रन्सूं ठाहे निमाया कारकर्दगी ॾेखारी। पाकिस्तान जी नशरा सिंधु ऐं निदा डार 2 विकेटूं वरितियूं। दाना बेगम, अनम अमीन, फातिमा सना 1 विकेट हासिल कई।